बाड्रे तालको मीरो खान जे साफ़ी अमीर अली सीलर जे प्लाट ते बासरन पारां कयल कब्ज़े ऐं खेसि अगवा ऐं मोतमार धमकी ॾियण ख़िलाफ़ सहाफ़िन बाड्रे प्रेस क्लब सदर ज़ेब अली सारियो। सीनियर सहाफ़ी निज़ाम कोलाची ऐं बाबर अली शेख जी अॻुवाणीअ में हथनि में प्ले कार्ड खणी बाड्रे प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतिजाजी मुज़ाहिरे में बाड्रे शहर जे मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां सलाहियल शख़्सियतुनि कामरेड कादिर बिरोही, अज़ीज़ बिरोही, दोदो देशी, फिदा हुसैन तुंजो, असगर सारियो, असगर नूनारी, नूर इस्बाणी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध अंदरि आज़ाद सहाफ़त जो वजूद ई नाहे। किथे सहाफ़िन खे गोलियुनि जो खाज बणायो थो वञे त किथे संदनि ज़मीनुनि ऐं जॻहियुनि ते कब्ज़ा करे खेनि मोतमार धमकी ॾिनियूं पियूं वञनि। ताज़ो ई मीरो खान जे सहाफ़ी अमीर अली सीलरो जी ज़मीन ते बासरन दिलशाद ऐं अर्ज़ मोहम्मद सीलरो पारां कब्ज़ो कयो वियो आहे, जॾहिं त सहाफ़ी अमीर अली सीलरो पारां कब्ज़े ख़िलाफ़ दाऊं करण ते बासरन पारां खेसि अगवा ऐं मोतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। वधीक हिननि चयो त असां अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP लाड़काणो समेत कानून लागू कंदड़ इदारनि खे अपील करियूं था त मामले जो नोटिस वठी बासरन ख़िलाफ़ सख़्त क़दम खयां वञनि ऐं सहाफ़ी अमीर अली सीलरो खे संदनि ज़मीन वापसि ॾियारे खेसि इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट आसिम मुश्ताक मीराणी, फर्स्ट TV न्यूज़, बाड्रे।